नसीराबाद में इज्तमाही शादियुनि वारो 50 सालियानो प्रोग्राम मक़ामी शादी हाल में मुनक़िद कयो वियो। नसीराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे सरहदी वारनि जे ताउन सां 50 मिसकीननि ऐं लाचार जोड़नि जूं शादियूं करायूं वियूं। शादी तक़रीब में डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट सिजाद हैदर कादरी ऐं मशहूर समाजी वर्कर फ़कीर अरसलान चांडियो भी शिरकत कई। तक़रीब में 50 जोड़नि जो निकाह मौलवी नज़ीर अहमद शेख पढ़ायो। घोटनि खे टोपियूं ऐं अजरक पाराया विया। घोटे तनी कुंवारेतनि खे वलीमे जी मानी भी खाराई वई ऐं हर हिकु जोड़े खे 1 लख रुपयनि जो ॾाज पिणु ॾिनो वियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट सिजाद हैदर कादरी फ़कीर अरसलान चांडियो हाजी मुमताज़ अली शेख तालका प्रेस क्लब जे सदर जब्बार आज़ाद मंगी डॉक्टर गुलज़ार अहमद शाबराणी ऐं ॿियनि चयो त नसीराबाद शहर जी तारीख़ में साल 2022 खां इज्तमाही शादियूं कराइण जो ख़ैराती सिलसिलो शुरू कयो वियो आहे, जेको सिलसिलो अञा ताईं जारी आहे। डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट सिजाद हैदर कादरी चयो त नसीराबाद शहर साञा वंद जो शहर आहे। ग़रीब मिसकीन ऐं बेसहारा माण्हुनि जी मदद करण इबादत जो हिस्सो आहे। हिन चयो त असां ज़िले अंदरि थींदड़ समूरियुनि फलाही सरगर्मियुनि जी भरपूर मदद कंदासीं। मुमताज़ अली शेख साहब खे गुज़ारिश कंदुसि त 5 मिंट अचनि। हाजी मुमताज़ अली शेख साहब ऐं पंहिंजा चंद उलमा इन प्रोग्राम हिन माण्हू खे जैसा जनी न तव्हां असांखे हिन महफ़िल में हिन प्रोग्राम में हिन नेक कम में गॾु कयो आहे। हिन दोस्त जे लाइ तमामु